लाड़कानो शहर ऐं उन जी सूरत हाल। लाड़काने शहर जी हिन इहा कंडीशन आहे त लाड़काने शहर जी जेकी पहिरीं पुल 1998 ऐं 99 विच में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तरफ़ां उहा पुल तमीर कराई वई। उन पुल जे तमीराती बाद कुझु सालनि अंदरि जेको हीअ पुल ठही वई ऐं पहिरीं पुल थी जिन लाड़काने शहर जे मुख़्तलिफ़ जेके शहर जे जेके रोड आहिनि उनखे कनेक्ट कयो। ऐं हिन उहा पुल जेके आहे कुझु सालनि जे अंदरि 20 सालनि जे अंदरि उहा पुल केतिरा ई दफ़ा मरमत थी चुकी आहे। उन बाद मुसलसिल जेके हीउ टियों महीनो आहे त उन पुल खे इंतिज़ामिया ज़बून हाल ॼणाए ऐं किरण जो ख़दशो ॼणाए मुकमल तौर ते बंदि करे छॾियो आहे। उन पुल जे बंदि थियण सां जेके ही रूट्स आहिनि जेके बाकरा रोड खां ही पुल अचे थी त हाई कोर्ट तरफ़ लहे थी। उन खां अलावा हाई कोर्ट चांडका अस्पताल सेशन कोर्ट समेत जेके ॿिया शहर जा जेके रूट्स आहिनि उहे हिन रोड सां वञनि था। ॿिए तरफ़ जेको ही त्रिकुंडी जेकी पुल आहे त टियों रस्तो जेको वञे थो उहो विच शहर ॾांहुं वञे थो, स्टेशन रोड ॾांहुं वञे थो, स्टेशन आहे उतां ऐं उन खां अलावा बंदर रोड पाकिस्तानी चौक वारो इलाइक़ो आहे। त लाड़काने शहर जी हीअ मुख्य पुल आहे जेका ट्रैफ़िक जो बि उन ते तमामु घणो ज़ोर रहंदो आहे ऐं शहरी जेको आहे सो तक़रीबन ट्रैफ़िक जे आज़ार खां बचण लाइ हिन पुल खे इस्तेमालु कंदा हुआ। टिनि महीननि खां हीअ पुल जेकी आहे उहा बंदि थी चुकी आहे ऐं उहा पुल बंदि आहे आम दरख़्त जे लाइ। त शहरी उन सां तमामु घणो ॾुखियाईनि सां मोजनि पिया। अरबे रुपया लाड़काने जी बजट आई पर हिन पुल खे इंतिज़ामिया सिंध हुकूमत सिधो न कराए सघी आहे। टियों भेरो पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ही तक आहे। पुल जे बंदि थियण सां जेके हेठां जेके आबादी आहे ख़दशो ॼणायो त हीअ पुल किरी पवंदी। त जेके हेठी पुल जी जेकी आबादी आहे उतां सवे न पर हज़ारे घर दुकान रेड़नि वारा होटल्स स्कूल्स उहे हेठां क़ाइमु थियल आहिनि। त उन्हनि खे वार्निंग न ॾिनी वई आहे, उन्हनि खे उतां न उथारियो आहे। न ई 3 महीननि दौरान इंतिज़ामिया सिंध हुकूमत इन लाइ को टेंडर पास कयो, न ई को मरमती कम लाइ नोटिस वरितो आहे। हीअ पुल जेकी हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं मां पंहिंजे कैमरामैन खे बि चवंदुसि त हू तव्हांखे ॾेखारे त हिन जेकी सिचुएशन आहे हंधा हंधा ॾार पइजी चुका आहिनि ऐं जेकी पुल आहे उहा ज़बून हाली में हली वई आहे। आम दरख़्त लाइ उहा बंदि कई वई आहे। शहरी तमामु घणो ॾुखियाईनि सां मोजनि था। उन खां अलावा ही जेकी पुल वञे थी त हाई कोर्ट तरफ़ वञे थी। लीनार हॉस्पिटल आहे, चांडका अस्पताल आहे, सेशन कोर्ट आहे, SSP ऑफिस आहे, DIG ऑफिस आहे। जेके बि तक़रीबन लाड़कानो ही डिवीज़न आहे मर्कज़ आहे जेके बि ऑफिसिस आहिनि उन्हनि ॾांहुं ही रस्ता कैच करे थी। पर हिन वक़्तु जेकी हीअ पुल आहे बंदि थियण जे करे जेके चो तरफ़ जेको आहे लाड़काने शहर में जेकी ट्रैफ़िक आहे तमामु इंतिहाई ख़राबु थी चुकी आहे। त पर इन मामले जो नोटिस नाहे वरितो वियो। ॻाल्हि कजे शहर जे हवाले सां ट्रैफ़िक जी त ट्रैफ़िक जी हिमायत इहा सिचुएशन आहे त लाड़काने जेके शहर जा हिते जेको इंक्रोचमेंट जो आज़ार हूंदो आहे तमामु घणो हूंदो आहे। लाड़काने शहर में हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे त तमामु घणी जेकी हिन पुल जे बंदि थियण बाद आहे ख़राबु थी चुकी आहे। ट्रैफ़िक जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ट्रैफ़िक बंदि थी वञे कलाकनि जा कलाक माण्हू रोडनि ते बीही इंतज़ारु कनि था। रोड तमामु घणा सोढ़ा थी विया आहिनि। बाकरा रोड वारो जेको रस्तो आहे शहरी जेके आहिनि घिंटी फाटक जे तरफ़ां मथां फिरनि पिया ऐं बाकरा रोड वारो रूट वठी खेरपुर बाकराणो ॾोकरी बाडर समेत जेके मथां इलाइक़ा अचनि था शहर अचनि था त ओॾां हू सफ़र कनि था ऐं जेको रोडनि ते वज़न पए थो हिन वक़्तु बाक़ा रोड ते वज़न आहे। उन सां गॾो गॾु घिंटी फाटक वारो रोड जेको आहे उहो ब्लॉकिंग में हलियो वञे थो। जेको मेन VIP रोड आहे उन तमामु घणो ट्रैफ़िक जैम रहे थी। उन सां अलावा बंदर रोड पाकिस्तानी चौक सिर्फ़ु हिन उहो कारण इहो आहे त हीअ पुल बंदि आहे। तइलीमी इदारा खुलिया आहिनि।
त ट्रैफ़िक जो जेको ज़ोर आहे अञा वधी वियो आहे। इनक्रोचमेंट आहे, ट्रैफ़िक आहे, सॼो जेको बर्डन पए थो हिन पुल ते पए थो। पुल मुकमल बंदि आहे, पर को हिन वक़्त ताईं जेको आहे सो पीपल्स पार्टी जे नुमाइंदे तरफ़ां इन मामले जो नोटिस नाहे वरितो। शहरनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे, सियासी समाजी अॻुवाणनि जो छा चवणु आहे त हिन पुल लाइ आख़िर नोटिस छो न पियो वरितो वञे। तव्हां पुल बंदि करे हुकूमत करे छॾी आहे। असांखे अचण वञण जी ॾुखियाई आहे। काॾों फिरूं जाॾों वञूं था ताॾों रस्ता बंदि लॻा पिया आहिनि, ट्रैफ़िक जाम आहे। हे त अलाए कहिड़ो को ड्रामो आहे, अलाए छा आहे, असांखे ख़बर नथी पवे। महिरबानी करे जे पुल सही न आहे त महिरबानी करे असांखे ठाहे ॾियनि, असांखे अचण वञण जी सहूलियत थिए। महिरबानी करे असांखे सहूलियत मिले। बिल्कुलु साईं, पीपल्स पार्टी जो शहर आहे। पीपल्स पार्टी शहर हेॾे ध्यानु नथी ॾिए, सम्झो ध्यानु ॾिए त साईं खे चवां हे शहर सफ़ा जन्नत बणिजी वञे। सम्झे न, काउं साल 8-10 चकर 3 चकर हुकूमत आहे कुझु बि न कयो अथऊं। हिन पुल लाइ साईं खे चवां कुझु त बंदि कयो अथऊं। केॾी ट्रैफ़िक जाम थिए थी, या उन लाइ कुझु सोचनि करण, जा आवाम लाइ कुझु त सोचनि, कुझु बि न आहे। हर को पंहिंजी निंड थो घर करे। हाणे जेतिरो पैसो आयो आहे त हिकिड़ो 99 अरब जो पैसो आहे, जन्नत ठही वञे। ॿी लाड़काणे, ॿी कराची ठही, इंडस्ट्रियूं अची वञनि, इंडस्ट्री वग़ैरह हुजनि, हर ॻाल्हि हुजे। पीपल्स पार्टी लाड़काणे छापर पूरे पाकिस्तान जो बेड़ो गुम कयो आहे। लाड़काणे हुन पंहिंजो शहर आहे, सम्झे न। हे बि तना तुनका हिनखे मिले आहे त लाड़काणे तूं पंहिंजो मुंहुं न धोतो आहे। तूं लाड़काणे पंहिंजे खे ठाहियो न आहे त ॿिए हंधि कींदो साईं खे चओ ॾाढियूं हणे। तॾहिं थोरो घणो हे सिरुनि जा रोड रस्ता ॾिना अथऊं, सो बि बेकार हिन गटर सिस्टम आहे। पुल जी एतिरी ॾुखियाई आहे जो अंदाज़े खां ॿाहिरि। हाणे तव्हां हिसाबु लॻाए सघो था, हेठां ॾिसो केॾी ट्रैफ़िक जाम लॻी पई आहे। जंहिं पासे वञो मेन हे या 4 रस्ता हिते था मिलनि। बाक़ा रोड वञो उहे पुल जे करे बंदि लॻो पियो आहे। छो हेठां ॾिसो पुल जे करे, माना सिर्फ़ु पुल जे करे सॼे लाड़काणे जी माना ट्रैफ़िक जाम लॻी पई आहे जी। वॾो माना जा हिनखे ठाहियो वञे, कुझु सहूलियत ॾिनी वञनि, को सिस्टम ठाहियो वञे। ईअं ज़रूरी न आहे साईं खे चवां बसि आवाम परेशान थिए मसइलनि में। अॻुण त आयासीं असां अधु कलाकु पूरो लॻो, 5 मिंट जा अधु कलाकु पूरो लॻी वियो। हाणे मजबूरन असां मथे चढ़िया आहियूं, हेठि ट्रैफ़िक बंदि लॻी पई आहे जी। अॻियां वेंदासीं भली केरु बीठो हूंदो, असां क्रॉस कंदासीं। हेठि सहूलियत कोन्हे का। कलाक बि 10-12 गाॾियूं जेके मथे मजबूरन चढ़िया आहियूं, केरु बि अचे त हुन सां ॻाल्हाईंदासीं। सहूलियत जा सिस्टम ठाहिनि न। पुल में ॾुखियाई थी पई आहे ॾाढी। असांखे वञूं था कंहिं बि कम सां, उते 5 मिंट या त कलाकु लॻी थो वञे। मरीज़ आहे, स्कूल ते कोन था टाइम ते पहुचूं। एॾी तकलीफ़ आहे जो असांखे उहा ख़बर आहे, जंहिं तकलीफ़ गुज़री रहिया आहियूं। जहाँ पुल खे ड्राए पूरो कनि, जहाँ पुल खोली वञे। असां नथी खुले त सभिनी ते असरु आहे साईं, सभिनी ते। किरण जी त ड्राए छॾियो, 4 चकर बंदि थी विया। अॻ में 4-5 चकर अॻ में बंदि थी विया। ड्राए छॾियो, सिधो कयो जीअं हलंदा रोड। पीपल्स पार्टी जो पंहिंजो शहर आहे। पीपल्स तव्हां ॾिसो त ॿियनि जो लाड़काणे खे त ॻोठु बणायो आहे बसि। ट्रैफ़िक जाम लॻी पई आहे, सफ़ा परेशान आहियूं। इंतिज़ामिया को आहे ई कोन, ट्रैफ़िक वारो पुलिस वारो को बीहे कोन थो। महिरबानी करे रोज़ असां अॻ में बि ठाराए, अॻ में 2 चकर बंदि कई अथऊं, 3 चकर। भाईजान असल में छा आहे त मेन जेका आहे असांजी लाड़काणे में हीअ ई पुल आहे जेका, जंहिंजे करे बाक़ा रोड सॼो माना जेको आहे ट्रैफ़िक जाम लॻी पई आहे। बाइक ते छा पंधु बि नथा निकिरी सघूं, बाइक ते बाद जी ॻाल्हि आहे। ऐं मेन रायल चौंक असां हेॾे आहे चांडका अस्पताल, केवल-टी। हाणे केवल-टी में अगरि असांखे को बि मसाइल थिए थो त असांजी घणी रुकावट हीअ ई आहे। होॾां असां नथा वञी सघूं। होॾां वञूं था त मरीज़ दग ते ई माना एक्सपायर था थी वञनि, के छा था थी वञनि। तव्हां ॾिसो त हिन एम्बुलेंस जी हालत। जेकॾहिं हीअ एॾी कमज़ोर हुई त अवल हिन ते मरामत छाजे लाइ कनि। हेॾा किरोड़ ख़र्च करे, हे ख़र्च करे हिन ते मरामत करे सभु पैसा खाई आहे। का शइ न छॾींदा आहिनि। जॾहिं एॾी पुल कमज़ोर बि हुई त तव्हां मरामत न कयो आहे। जा ड्राए करे हिनखे सॼी खे ड्राए करे असांखे तव्हां मेन रोड ठाहे ॾियो, VIP करे रोड ठाहे ॾियो, जा हीअ पुल असांखे नहीं ठाहे ॾियो। हाणे त हिन लाड़काणो ईअं सम्झो त अधु लाड़काणो कटियल आहे। माना सम्झो असां पार सम्झंदा आहियूं, विच में दरियाव आहे असांखे। हाणे इहो दरिया असांजो कॾहिं ख़तमु थींदो असांखे का ख़बर न आहे। रुगो पीपल्स पार्टी अचे थी। हाणे जंहिं ॾींहुं बि पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ऐं केर बि आहे न, इहा ई पुल तव्हां ॾिसो यकदमि खोले छॾींदा जीअं क्रॉस करे वञे। भाई ग़रीब चई परियां फिरो, होॾां फिरो, होॾां फिरो। खतरो आहे। 2 साल अवल हिन ते मरामत थियल आहे त पोइ कीअं थी किरे। नई पुल किरंदी आहे छा? तव्हां ॿुधायो, नई पुल त यार किरंदी न आहे का बि शइ। मां जेकॾहिं मुंहिंजी का जॻह थी किरे, मां हुनखे
बची ठारायां तो जा सफ़ा ईअं हो तो कराए छॾियां विचोली बि कराईंदुमि त पोइ बि त हलण जहिड़ी थींदी न साल बि न लिया त पोइ इहे किरोड़ काॾे आहे कंहिं खाधा छो ख़र्चु कनि छाजे लाइ ख़र्चु कनि न कंदा न ख़र्चु जॾहिं तव्हां हिन में हाल ई न सम्झो था ड्रायो आहे हाणे भाईजान ट्रैफिक केतिरी ॾुखियाई आहे इहो तव्हां हेठि वञी तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरी ॾुखियाई आहे जॾहिं मरीज़ इस्पताल ताईं नथो पहुची सघे त इन खां वधीक का तकलीफ़ असांखे आहे ई न सही माण्हू त असां पंधु बि नथा वञी सघूं एॾी रश आहे बका रोड ते ट्रक बि होॾां अचे मज़ा बि होॾां अचे पुलिस वारा बि 50 रुपए वठी ट्रक खे हण हेॾे 100 रुपए वठी हण ट्रक खे हेॾे हाणे केवलटी जो रस्तो हेतिरो इहो हिकिड़ो ई चांडका अस्पताल जो या ॿिया स्कूली इदारा आहिनि या कॉलेजूं जेके बि सॼो शहर असांजो हेॾे आहे हिन वक़्तु असां हिन खां सवाइ सफ़ा महरूम लॻा पिया आहियूं असांखे हिन पुल जी सख़्त में सख़्तु ज़रूरत आहे असांजो मुतालबो इहो ई आहे त हीअ पुल सॼी ड्राए करे या नई ठाहिनि या असांखे हिते रोड ठाहे ॾियनि वन वे करे जीअं असांजी ख़ुशहाली थी वञे असां अचूं वञूं असांजा मरीज़ बची वञनि ऐं हर शइ असांजी सिधी थी वञे असांजो इहो ई मुतालबो आहे ॿियो को बि मुतालबो कोन्हे को असां हे कंदा हे छा कंदा हे पाण चवंदा असां हे ड्राए करे ऐं खाऊं हे पाण ई चवंदा हे ड्रहंदी न हे हुननि जी रोज़ी आहे पर हुननि जी रोज़ी बि आहे असांजो कमु थिए बसि रोज़ी हो ई कनि असांखे न खपे रोज़ी असांजो कमु थिए बसि असांजो इहो ई मुतालबो आहे शहरनि जूं तव्हां दाऊं ॿुधियूं तमामु घणो हू परेशानी में मुब्तला आहिनि हीअ सेंटर जेकी पुल आहे मुकमल बंदि आहे अस्पतालुनि ॾांहुं वेंदड़ रस्ता तइलीमी इदारनि ऑफिसनि थोरे कारोबारी इलाइक़नि ॾांहुं जेके माण्हू वञनि था त इंतिहाई ॾुखियाई सां मौजनि पिया पीपल्स पार्टी जो शहर आहे हुननि जो चवण आहे का हिते मालकी न आहे निधणको शहर आहे को चवण वारो न आहे को धनी सही न आहे पुल केतिरा ई दफ़ा कुझु साल अंदरि मरमत थी पर उनजो जेकी हिन वक़्तु कंडीशन आहे इंतिहाई ख़राबु आहे हिन वक़्तु असां समाजी अॻवान अब्दुल जब्बार बि मौजूदु आहे उन सां पुछूं था त उनजो छा चवणु आहे कीअं था ॾिसो हिन पुल जी सूरत हाल टाइम न्यूज़ वारनि जो टाइम कढी अची हे ॾिसो त पीपल्स पार्टी वारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जो तक आहे NA-200 हे लाड़काणे खे मोहन जो दड़ो बणाए छॾियो अथनि तक़रीबन 2 महीननि खां हीअ पुल बंदि आहे हीअ लाड़काणे जी वाहिद पुल आहे जेका अरबनि रुपयनि जी बजट सां हीअ पुल ठाही वई आहे इनखे 2 महीनो आहे इन्हनि बंदि करे हथरादू अलाए केतिरा हिते रोज़ानो हादसा थियनि था ॿिया रोड सभु बंदि लॻा पिया आहिनि हे एमरजेंसी तौर ते रोड हूंदा आहिनि जेके इस्पताल जीअं चांडका इस्पताल मेन इस्पताल आहे ऐं सिविल इस्पताल ऐं एमरजेंसी में वञण जे लाइ ऐं हिन रोड ते गर्ल्स कॉलेज आहे जिथे हे ताईं रोड वञे थो गर्ल्स कॉलेज ॾे कोई बि हिते का बि तदारक कोन्हे को 2 महीननि खां वठी हिननि पीपल्स पार्टी वारनि हथरादू हे बंदि करे छॾियो आहे जे चवनि था पुल किरे थी बाबा पुल किरे थी त किरे इनखे रोड त बणायो ताकी माण्हुनि खे अचण वञण जी सहूलियत पए हीअ इन पुल ते अलाए केतिरा माण्हू खैरपुर सखर लाड़काणो पीर जो ॻोठ गंबट खां माण्हू अचनि था बीमार वग़ैरह काॾे वञनि आख़िर किथां जो कानून आहे पीपल्स पार्टी लाड़काणे शहर खे निधणको करे छॾियो आहे पीपल्स पार्टी लाड़काणे खे मोहन जो दड़ो बणाए छॾियो आहे आख़िर किथे आहिनि हितां जा चूंडियल नुमाइंदा हिन ते छो नथा आवाज़ उथारनि हे किरोड़नि अरबनि रुपयनि जी बजट जे हूंदे 2 महीननि खां शहर बंदि लॻो पियो आहे पुल बंदि करे छॾी अथऊं साईं माण्हू जेको आहे न मोटर साइकिल ते त छा पर पंधु वञण जे लाइ बि बेइंतिहा उन्हनि खे मुश्किल थी थिए हे ॾिसो न असांखे जेको आहे लाड़काणे में पीपल्स पार्टी वारनि हथ वठी तबाह कयो हथखलियूं केतिरियूं लाड़काणे में एतिरियूं हथखलियूं आहिनि जेके माना हिननि जा पीपल्स पार्टी वारनि जा पंहिंजा वाठा जेके कब्ज़ा कयूं वेठा आहिनि उन्हनि खे कोई बि कुझु चवण वारो न आहे हे वॾी पुल आहे हिन खे बंदि करे छॾियो अथऊं असीं वस वारनि खे वज़ीर आज़म पाकिस्तान खे आर्मी चीफ खे चवंदासीं त खुदारा लाड़काणे ते तव्हां नोटिस वठो हिन पुल जे बारे में थोरो मथे कयो ऐं ॿियो जेको हे पीपल्स पार्टी वारा चवनि था त हिते हे पुल किरे थी ऐं मां इहो चवां थो केरींदा पुल खे हिननि जो जेको बि नुक़सानु थींदो इहे पीपल्स पार्टी वारा हितां जा ज़िम्मेवार आहिनि वज़ीर आला सिंध जे सैयद मुराद अली शाह साहिबु ऐं हिन असांजे तक जो बिलावल भुट्टो ज़रदारी हितां जे तक जो MNA आहे ऐं उहो ज़िम्मेवार आहे हितां जो कंहिंजो बि कुझु बि हादसो थींदो का बि थींदो उहो पाण ज़िम्मेवार आहे जा फौरी तौर ते नोटिस वठी हिन खे पुल खे ठाहियो वञे या पुल खे खोलियो वञे या पुल खे ड्राहे हेठो रोड बहाल कयो वञे ताकी असांजा नौजवान अदड़ियूं स्कूल वञी सघनि असांजूं माइरूं इस्पताल ताईं पहुची सघनि न त असां सरापा एहतजाज हूंदासीं
समाजी अॻुवाण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं तमामु घणी इंतिहाई ॾुखियाई आहे पुल आहे बंदि थी वई आहे जेके मुख़्तलिफ़ जेके शहर जे जेके रोड आहिनि ट्रैफ़िक जाम लॻा पिया आहिनि स्कूलनि इस्पतालुनि ऑफिसनि ॾांहुं वञणु ॾुखियो थी वियो आहे वज़ीर आला सिंध तोड़े सिंध हुकूमत जा चूंडियल नुमाइंदा MNA बिलावल भुट्टो जेको हिते लाड़काणे मां चूंडियल आहे कंहिं बि हिन मामले तरफ़ नोटिस न आहे ॾिनो उनखां अलावा हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि निसार अहमद खोड़ो उनजो बि हिन ई पुल सां जिते हीउ पुल खुटे थी सुभाणे लाइ चौंक आहे उनजो हुते घरु आहे ऐं उनखां अलावा सोहेल अनवर सियाल जेको हिन सूबाई वज़ीर आहे उनजो बि तालुक़ लाड़काणे सां आहे अहिड़ी तरह जेके मुख़्तलिफ़ जेके सियासी जेके असर रसूख़ रखंदड़ ऐं वॾियुनि वॾियुनि वज़ारतुनि ते रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे बि हिन लाड़काणे सां तालुक़ आहे पीपल्स पार्टी जो पंहिंजो शहर आहे पर उन बावजूदि हीउ शहर निंधणको आहे शहरनि जूं समाजी अॻुवाण जूं अवां दाऊं ॿुधियूं उन हवाले सां हेठी जेकी पुल जी सिचुएशन आहे उहा बि अव्हांखे ॾेखारींदासीं जेके पुल किरण जो ख़तरो ॾिनो वियो आहे ऐं डिप्टी कमिश्नर तरफ़ां हीअ पुल बंदि कराए वई आहे पर पुल जे हेठां जेके आमदरफ़्त उहा ई जारी आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हीअ पुल कंहिं बि वक़्तु किरे थी त उन में जेको आहे सो सवे इंसानी जानियूं ज़ाया थियण जो अंदेशो पिणु आहे उन हवाले सां पुल जी हेठी सिचुएशन बि अव्हांखे ॾेखारियूं था त कहिड़े क़दुरु आहे ऐं उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे ही बाक़ा रोड में असीं हिन मौजूदु आहियूं ही अतातुर्क टावर आहे जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में तमीर करायो वियो लाड़काने जी निशानी बि सॾी वञे थी उनखां अलावा ही अल्लाह वारी पुल आहे जेकी आहे मुसलसिल बंदि आहे ऐं उहा बि शहीद बेनज़ीर भुट्टो तरफ़ां लाड़काने लाइ हिकु वॾो तोहफ़े समेत जेको आहे सो हिकु निशानी बि आहे पर उहा जेकी निशानी आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तरफ़ां जेकी लाड़काने में तमीर कराए उहा हिन वक़्तु मुकमल तौर ते बंदि आहे कंहिं बि नोटिस न आहे वरितो ऐं हीअ पुल मुस्तक़िल तौर ते बंदि रहे थी उन हवाले सां हिन वक़्तु असां सां अवामी शहरी था लाड़काने जो सदर भी मौजूदु आहे अयाज़ जाफ़री उन्हनि सां बि ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे वॾे अफ़सोस आहे चवणो थो पए त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो शहर आहे लाड़काणो हीअ पुल जेकी आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे दौर में शुरूआति कई हिन पुल जी त ताकी माण्हुनि खे सुख थिए जेके माण्हू अचनि था हॉस्पिटल वञनि था काॾे बि वञनि था ट्रैफ़िक जे हवाले सां इहा पुल ठाही वई अतातुर्क टावर ठाहे वियो ऐं तव्हां हे ॾिसो जेको पार्क ठहियलु आहे हिन वक़्तु जेकी पुल जी कंडीशन इहा आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे सिंध में यको मुसलसिल उहे रहिया आहिनि अफ़सोस आहे चवणो थो पए त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी पुल जेकी आहे जेकी बेनज़ीर साहिब जे दौर में स्टार्ट थी हिन वक़्त जी इहा सूरत हाल आहे त कैंसर हॉस्पिटल होॾे आहे सिविल हॉस्पिटल हर हेॾे माण्हू मरीज़ वञनि था या जेके शहर जा माण्हू जेके अचनि था तव्हां ट्रैफ़िक ॾिसो था त केॾी तकलीफ़ आहे ऐं असांखे अफ़सोस आहे चवणो थो पए त अरबे रुपया किरोड़े रुपया जी बजट अचे थी इंतिज़ामिया उहो पैसो काॾे थी करे बिलावल भुट्टो साहब खे इहा शइ लाड़काणे में नज़र छो नथी अचे ऐं उनजो जेको पॉलिटिकल सेक्रेटरी जेको आहे सुमरो जमील सुमरो साहब सोहेल साहब आहे निसार खोड़ो साहब आहे जा पीपल्स पार्टी जी जेके ॿी क़यादत आहे उन अखियूं लाड़काणे जे लाइ छो बंदि करे छॾियूं आहे लाड़काणे जे अवाम खे आख़िर ॾोह कहिड़ो कयो आहे जो उन्हनि अवाम खे छॾे ॾिनो आहे कंहिं बि शइ जो नोटिस नथा वठनि हिन वक़्तु पुल जे करे काफ़ी माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी माण्हू सफ़र करे नथा सघनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि रोड सही न आहिनि ठहियल गिटनि मां बचड़ियल माण्हू सफ़र था कनि त इंतिज़ामिया खे ऐं वज़ीर आला खे पीपल्स पार्टी जी मौजूदा क़यादत खे DC खे कमिश्नर खे इन्हनि शयुनि जो नोटिस वठणु खपे पीपल्स पार्टी जो शहर आहे इलेक्शनियूं बि थींदियूं आहिनि ऐं उन इलेक्शन जे दौरान जेको आहे सो वॾा वाइदा बि कया वेंदा आहिनि तव्हांखे सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं सहूलतूं इहे आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि त हिन जेकी लाड़काने शहरी सेंट्रल जेको इलाइक़ो आहे पुल आहे उहा मुकमल तौर ते अलाह वारी पुल बंदि आहे त जेकी लाड़काने शहरी सूरत हाल आहे ताज़ो ई बल्दिया इलेक्शन बि मथां आहे लाड़काने शहरी पीपल्स पार्टी जी अहिड़ी आहे अक्सर अॻ में इलेक्शन ॿ दफ़ा हितां हाराए चुकी आहे ऐं पंहिंजे लाड़काने गढ़ मां त हिन वक़्तु उहो कहिड़ो अवाम खे रिलीफ ॾियनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके हितां जा जेके लीडर आहिनि पीपल्स पार्टी जा उन्हनि जो तालुक़ बि लाड़काने सां जीअं निसार खोड़ो आहे सोहेल अनवर सियाल आहे जमील सुमरो आहे त तव्हांजो छा चवणु आहे सर मसइलो चवण जो आहे त बदनसीबी असांजी इहा आहे हिन वक़्तु त पीपल्स पार्टी जो गढ़ आहे पीपल्स पार्टी लाड़काणे मां सीटियूं हाराइण जो सबबु छा आहे तव्हांखे इहो सबबु नज़र ईंदो त जेकी बि तंज़ीम साज़ी कई थी वञे लाड़काणे में उहिदेदार उन्हनि खे खयों थो वञे जेके सिर्फ़ु उज़ुर खाई त करणु वञनि था पर रोड रस्ता ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो बेनज़ीर जो शहर आहे उन्हनि खे नज़र नथो अचे उनजो कमु आहे इंतिज़ामिया जो त कमु आहे पीपल्स पार्टी जो बि बिलावल भुट्टे जो बि फ़र्ज़ु आहे
ते अहिड़ा नुमाइंदा खणे, पार्टी में अहिड़ा उहिदेदार खणे जेके लाड़काणे ते उनजी नज़र हुजे। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेके निशानियूं ॾी हो, जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर भुट्टो असांखे निशानी ॾी वई, उन्हनि जो हशर नशर पंहिंजे दौर में हिननि ख़राबु करे छॾियो आहे। ऐं अवाम खे को बि पीपल्स पार्टी रिलीफ ॾियण जे लाइ तयारु न आहे। मथां जेके बिल्दिया इलेक्शन अचे थी उन जे लाइ हिनजी का तयारी न आहे। जीअं हाणे बि हिननि उहिदेदार खया आहिनि, पंहिंजी मर्ज़ीअ ते खया अथऊं। जीअं पैरामेडिकल वारनि जो मसइलो थियो, मेडिकल जो इशू थियो, 29 ॾींहं जा महीनो स्ट्राइक हली, के उन शइ जो नोटिस न वरितो। पीपल्स पार्टी की क़यादत पाण चाहे थी त लाड़काणा मां तॾहिं वेड़ शुरू थिए ऐं हिन वक़्तु मुखालिफ़ धुर उहे मसइला हल थी कराए। पीपल्स पार्टी किथे आहे? बिलावल भुट्टो ऐं इंतिज़ामिया उन्हनि खां सुवाल नथी करे सघे हा त बाबा तव्हां हिन वक़्तु रिलीफ असांखे कहिड़ो ॾिनो आहे? जेके बुनियादी माण्हुनि जा सिहत जा मसइला आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, गटर लेनियूं भरी पियूं आहिनि, रोड रस्ता टुटा पिया आहिनि। आख़िर पीपल्स पार्टी तवजो न ॾी थी त आख़िर हिन इलेक्शन में उहो नतीजो हुनखे कहिड़ो मिलंदो? अच्छा, पीपल्स पार्टी दावा कंदी आहे लाड़काणो हुननि जो पेरस आहे, पेरस जो जहिड़ो आहे। ऐं हीअ पेरस जो तव्हां असरु इहो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हीउ हल्को ऐं उनजो शहर आहे अबाणो, ऐं हीअ पार्क आहे गंदगी जे हेठां, हीअ पुल आहे बंदि लॻी पई आहे, का कोई सर हिन में को शक न आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाड़काणे खे ठाहियो। हूअं त पाकिस्तान खे ठाहियो, लाड़काणे खे ठाही। शेख ज़ैद कॉलोनी तव्हां ॾिसो, शेख ज़ैद हॉस्पिटल ॾिसो, जेके पुलियूं आहिनि इहे भुट्टे साहिब जूं ॾिनल आहिनि। पीपल्स पार्टी मौजूदा हुकूमत में असांखे अवाम खे 30 साल रही आहे। पीपल्स पार्टी हिन वक़्तु माण्हुनि खे छा ॾिनो आहे? भुट्टो साहिबु ॾीओ, जेके भुट्टे साहिब जूं निशानियूं आहिनि, कहिड़ी पीपल्स पार्टी आहे जेके भुट्टे साहिब जी निशानियुनि खे बेदर्दी सां कुचले तबाह करे थी छॾे? तव्हां पार्क थोरो ॾेखारियो माण्हुनि खे जीअं ख़बर पए त उनजो हशर कहिड़ो आहे। इहे सभु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा आहिनि। अतातुर्क तव्हांखे टावर न ईंदो त हुन में लाइट नज़र न ईंदी। ऐं लाड़काणे ते पीपल्स पार्टी सम्झ में नथो अचे त तवजो छो नथी ॾिए, उनजो मेन काज़ छा आहे? इहो पीपल्स पार्टी क़यादत खे सोचणु खपे त आख़िर बिल्दिया इलेक्शन में वेंदा, माण्हुनि खे को बि फ़ाइदो ॾियण जे लाइ तयारु न आहे। ऐं इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बीठी आहे। इंतिज़ामिया खे को चेक बैलेंस नथो करे। रोज़ रोज़ शहर में नवां रेट, महांगाई वधंदी थी वञे, को बि चेक बैलेंस करण वारो कोन्हे। लाड़काणे जी इंतिज़ामिया ऐं पीपल्स पार्टी क़यादत खां इन करे मुतालबो था कयूं त सिंध गवर्नमेंट उनजी आहे, वफ़ाक़ी इदारो न आहे। उन्हनि खे सोचणु खपे त अवाम खे उहो फ़ाइदो कहिड़ो था ॾियनि। 30 साल में त माण्हुनि खे फ़ाइदो न ॾी सघिया त घटि में घटि जेको पुल हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 2 महीना 3 महीना थिया आहिनि पुल बंदि आहे। कंहिं नोटिस न वरितो आहे इन शइ जो त बाबा असां पुल ते कमु करायूं या हिनखे असां जेको आहे रिपेयर करायूं या असां हिनखे ठारायूं। अखियूं बंदि आहिनि। हितां से नाल इंतिज़ामिया हितां जी आहे, जंहिंखे इंसानियत सभु लिकल अतड़ बीठी आहे। हिनखे कंहिं इंसान जी परवाह न आहे। जेके बि हितां जा आहिनि, करप्ट पीपल्स पार्टी हुजे, छो त हितां जा 2 वज़ीर आज़म रहिया आहिनि न, ज़ुल्फ़कार भुट्टो साहिबु, मोहतरमा बेनज़ीर साहिबु आहे, उन्हनि जो शहर आहे। हे ॾिसो मोहन जे दड़े खां बदतरीन लॻो पियो आहे। अञा हुते ॾिसो सोच सफ़ाई आहे, हिन का ख़बर न आहे। ॿार बच्चो वञे स्कूल था वञे, लेडीस वञे, कंहिं महिल पूरो करे सघे थी, पर हे कन नाटार कयूं वेठा आहिनि। किरी पई त हिते 100 माण्हू मरी वेंदा, 1000 माण्हू मरी वेंदा। रोड रस्ता जेके घर आहिनि उनखे डैमेज थींदा। रस्ता ॾिसो था हाणे हालात इहा आहे त अधु कलाक पुल इहो रेल जी पटड़ी दॿण में वञे थी, मथां भो लॻो पियो आहे त मथां तलवार टंगी पिया, कंहिं महिल पुल किरी सघे थी न। साईं वॾो तमामु वॾो देशो आहे। हिते तक़रीबन ईअं सम्झो त मूंखे सम्झ में नथी हद खां जेका तस्वर खां वधीक आहे। हिन लाइ हिनखे गवर्नमेंट कुझु करणु खपे। DC आहे, कमिश्नर हितां वेठो आहिनि था, पीपल पार्टी आहे हितां जा सियाल साहब जे वेठा आहिनि, हितां वज़ीर आज़म घटि में घटि उन्हनि जो कुझु भरम रखो। उन्हनि जो भरम रखी करे वोट वठी निड खां पोइ तव्हां न हलायो, असां सम्झो था, पर मोहतरमा बेनज़ीर जो थोरो ख़्यालु कयो। जेको इंटरनेशनल लीडर आहे तव्हां उनजो भरम रखो, उनजो ख़्यालु करे, उन लाइ सोचो भाउ उनजी निशानी आहे, उन तव्हां जल्द में जल्द ठारायो। नालियूं त नालियूं कोन्हनि, बंदि पयूं आहिनि। उहो नेकर कोन्हे, भंगी कोन्हनि, का शइ कोन्हे। ऐं हे पुल बि ॾिसे थो मथो किरे थी, अवाम खे सहूलियत कोन्हे। हाणे ॿिए जो बंदिश थी वई, अञा ताईं आया आहिनि त कमु ई न कयो अथऊं। ॿुधी? हा, पुल जो ख़तरो आहे साईं। पोइ हाणे कॾहिं बि किरे, अॼु किरे, सुभाणे किरे, कॾहिं बि किरे। हा हा साईं, हाणे उन जा माण्हू निकिरी वियो, पर उनजे मथां छापो किरियो जो उहो माण्हू न त मरी वञे। ॿुधी? बसि हाणे हुकूमत पाण ॾिसे थी, हाणे हुकूमत जे लाइ छा चऊं।
हिकिड़ो ॾुखोईंदड़ जेको आहे सो हिते माहौल आहे तमामु घणो जेके शहरी आहिनि परेशानी में मुब्तला आहिनि पर हिन वक़्तु ताईं इन मामले जो कंहिं बि नोटिस न आहे वरितो ऐं जेके शहरी आहिनि सियासी समाजी अॻुवान आहिनि उन्हनि जो बि इहो मुतालबो आहे त हीअ पीपल्स पार्टी जो पंहिंजो शहर आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पंहिंजो शहर आहे ऐं हुननि इहो मुतालबो कयो आहे त हीअ जेके अलाह वारी पुल आहे इनखे जल्द खां जल्द ॿीहर नए सिरे तइमीर कराए वञे जेको लाड़काने में ट्रैफ़िक जो आज़ार आहे उहो ख़तमु थी सघे ऐं जेको शहरी आहिनि जेके ख़ौफ़ में मुब्तला आहिनि पुल किरण जो ख़तरो आहे उहो बि ख़तमु थी सघे ॿी तरफ़ जा शहरनि जो इहो बि चवणु आहे जेकॾहिं इहो ईअं ई सिचुएशन हली त हू मजबूर थी रोडनि ते निकिरी ईंदा इन खां अॻु में वज़ीर आला सिंध पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इन मामले जो नोटिस वठे ऐं हिन पुल खे नए सिरे तइमीर कराए शहरनि जी जेकी ॾुखियायूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि उहे दूरि कनि कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु मंसूर अबड़ो टाइम न्यूज़ लाड़कानो।